बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त मां अर्ज़ु कंदुमि तव्हां मीडिया वारनि दोस्तनि जी, तव्हांजी महिरबानी, तव्हां असां वटि लड़ी आहियो, तव्हांजा असां ते अहसान। रही ॻाल्हि छोकिरी जे ज़ख़्मी थियण वारी, त गांवर समें जो चए थो त छोकिरी ॻोठ गांवर समें जे में आहे। पहिरीं ॻाल्हि मां इहो अर्ज़ु कंदुमि त नूर मोहम्मद समें जो ॼा मेयर समें जे ॻोठ में रहाइशी आहे, ऐं हू छोकिरी जेका आहे उहा पंहिंजे लुसर में गाह करे पई। साजू समें जो बिलनि जो पुटु आहे, खॿड़ जो भाउ आहे, उहो असां खां ओभर ते फरलांग पंध ते वेठो आहे। उन पिस्टल आंदो, असां पंहिंजे उताक गोपे में वेठा हुआसीं त असां ॾिठोसीं त उहो फायर करे पियो, पर हवाई फायरिंग, कंहिं छोकिरी जे मथां न मारी, उहो हवाई फायर करे पियो। असां इहो सोचियोसीं पंहिंजे पिस्टल खे ट्राए करे थो। छोकिरी किरी पई आहे, पोइ उनखे ॾाटो लॻो आहे या कोई रुॻो लॻो आहे, पर उनखे फायर न आहे लॻल। अगरि फायर इहो छोकिरी ते साबित थी वञे मारियो पोइ बि साजू आहे, पर पोइ बि असां इन जा गुनाहगार आहियूं। असां खां त किलोमीटर ते छोकिरी परे गाह करे थी, उहो कहिड़ो हथियार आहे जेको किलोमीटर ते छोकिरी खे वञी उते लॻो ऐं उहा छोकिरी मुई बि न, ऐं छोकिरी खे जेको आहे उहो सिर्फ़ु ज़ख़्मी कयईं। इहो अर्ज़ु कंदुमि। बाक़ी हा, असां पंहिंजे उताक में वेठा आहियूं, हिन जा फायर कंदे असां हिनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। अच्छा, हे त सुबुह जो इल्ज़ाम फायरिंग जो हे करे थो, हथु ठोकियो बिल्कुलु। ऐं हे राति जेका हिन पंहिंजे फायरिंग कई आहे पंहिंजे घर ते इन गांवर समें जे, त उहा कई आहे हिन जे मथां। इहो हिकिड़ो असांजे मथां ड्रामा रचाए थो। होॾे असांखे असांजा हथ भॻा पिया आहिनि, 4 माण्हू असां ज़ख़्मी आहियूं। असांजी FIR में कल्ह मुंहिंजो सौटु जाम असगर, जाम रिजिब, इमाम बख़्श असगर, इहो पंहिंजो हुसैन बख़्श, उहे वापसि अचनि था त हिननि उन्हनि खे गार गंद कई आहे, धिका धोड़ा कई आहे इन गांवर जे घर जे अॻु में ई असां सां इहे वेड़िया आहिनि। उहो असांखे कंहिंजे पुठ ते आहे, जंहिंजे करे असांखे इहो परेशान करे थो। हरूभरू नाहक कूड़ा केस करणु चाहे थो, पर असांजे आला ऐवाननि ताईं, हुकूमत में SP साहिबु, DIG साहिबु, पंहिंजो IG सिंध खे अपील आहे त महिरबानी करे इन बेलगाम घोड़े खे का लगाम ॾिने, न त हे को खूंडज़ी थी सघे थी, को वॾो नुक़सानु थी सघे थो।